मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब सोरों सबक ॿियो हिस्सो पहिरियों बर्क़ मक़नातीसी ज़ोर इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ मक़नातीसी ज़ोर यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स यानी बर्क़ मक़नातीसी क़ुवत जी तारीफ़ करणु। ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द डिफरेंस बिटवीन अ स्टेशनरी चार्ज एंड अ मूविंग चार्ज यानी सुकूनी चार्ज ऐं हरकत कंदड़ चार्ज जे विच में फ़र्क़ु बयानु करणु। टीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ अ करंट कैरिंग कंडक्टर प्रोड्यूसिस अ मैग्नेटिक फील्ड अराउंड इट यानी वज़ाहत करणु त करंट वारो कंडक्टर पंहिंजे चौधारी मक़नातीसी घेरो कीअं पैदा कंदो आहे। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी लर्न हाउ द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स रिवील्स द वाइटल लिंक बिटवीन इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज्म, explaining how current generates magnetic fields. This concept is the foundation for devices like motors and transformers, forming a key pillar of modern electronics. Mastering this topic provides students with the essential groundwork for advanced engineering and understanding everyday technology. हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असीं सम्झी सघंदासीं त कीअं बर्क़ मक़नातीसी क़ुवत बिजली ऐं मक़नातीसियत जे विच में गहरे तालुक खे ज़ाहिर करे थी, जेका मोटरनि ऐं ट्रांसफार्मरनि जो बुनियादु आहे। हीउ मौज़ू शागिर्दनि लाइ इंजीनियरिंग ऐं जदीद इलेक्ट्रॉनिक्स जे तइलीम हासिल करण लाइ हिकु मज़बूत बुनियादु फ़राहम करे थो। इन खे सम्झण सां असां रोज़ानी ज़िंदगीअ में इस्तेमालु थींदड़ टेक्नोलॉजीअ खे बहितर तौरु सम्झी सघूं था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स यानी बर्क़ मक़नातीसी क़ुवत। सो अगरि जेकॾहिं असां हिन फोर्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हीउ जेको फोर्स आहे उहो ॿिनि जेको आहे त फोर्सिस ते मुश्तमिल आहे। हिकु जेको फोर्स आहे उहो आहे जेको आहे त इलेक्ट्रिक फोर्स यानी बर्क़ी क़ुवत, ऐं ॿियो जेको फोर्स आहे उहो आहे वरी मैग्नेटिक फोर्स यानी मक़नातीसी क़ुवत। पहिरीं साइंसदाननि जो ख्यालु हुयो त इलेक्ट्रिसिटी ऐं मैग्नेटिज़म जेको आहे उहे ॿ अलॻि अलॻि फोर्सिस आहिनि, पर पोइ मालूम थियो त उहे हक़ीक़त में हिकु ई जेको आहे त फोर्स जा ॿ हिसा आहिनि। उन्हनि ॿिन्ही खे गॾु करे जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स चयो वञे थो। ही कुदरत जे बुनियादी क़ुवतनि मां हिकु आहे, यानी जीअं असां ऑलरेडी जेको आहे त फंडामेंटल फोर्सिस पढ़ी आयासीं नेचर जे हिसाब सां, त ही जेको आहे त उन्हनि फोर्सिस मां हिकु फोर्स आहे ऐं असांजी रोज़ानी ज़िंदगीअ में हिकिड़ी वॾी अहमियत रखे थो। उनखां पोइ असां ॼाणूं था त जेके इलेक्ट्रिक चार्जिस हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो, उहे ॿियनि जेको आहे त चार्जिस ते असर अंदाज़ थींदियूं आहिनि। ठीकु आहे, भले उहे चार्जिस असांजो जेको आहे त रेस्ट में हुजनि चाहे हरकत में हुजनि। ठीकु आहे, त हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त उहे जेके इलेक्ट्रिक चार्जिस आहिनि उहे हिक ॿिए सां इंटरेक्ट कीअं कंदियूं आहिनि। हाणे इंटरेक्ट करण जो उन्हनि जो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त जेकॾहिं असां जूं ॿ अपोज़िट चार्जिस आहिनि त पोइ छा थींदो आहे त उहे पाण में अट्रैक्ट थींदियूं आहिनि, ऐं अगरि जेकॾहिं असां जूं ॿ सेम चार्जिस आहिनि त उहे हिक ॿिए खे छा कंदियूं आहिनि, रिपेल कंदियूं आहिनि। ठीकु आहे, पर इहा असांजी कंडीशन इहा हुई त जॾहिं असांजूं जेके चार्जिस आहिनि उहे एट रेस्ट आहिनि। ठीकु आहे, जॾहिं रेस्ट वारी हालत में असांजूं चार्जिस मौजूदु आहिनि ऐं असां अपोज़िट चार्जिस ॿ पाण में विझो कयूं था त उहे पाण में अट्रैक्ट कंदियूं। अगरि जेकॾहिं ॿिन्ही रेस्ट वारी चार्जिस खे, पर उहे ॿई असांजी सुकून वारी हालत में आहिनि चार्जिस, ऐं सेम चार्जिस खे असां जेकॾहिं पंहिंजे वेझो खणी था अचूं त पोइ छा थींदो त उहे हिक ॿिए खे पाण खे रिपेल कंदियूं। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं चार्जिस हरकत कंदियूं त पोइ छा थींदो। हे जेको असां सेटअप सम्झोसीं उहो सम्झोसीं असां रेस्ट वारे हिसाब सां। त हाणे जॾहिं असां जूं चार्जिस जेको आहे त मूव कंदियूं त पोइ छा थींदो। आमतौर ते छा थींदो आहे त जॾहिं रेस्ट में चार्ज हूंदी आहे असांजी, त उन जे चौधारी जेको आहे त इलेक्ट्रिक फील्ड मौजूदु हूंदी आहे। तो प्यारा ॿार, हाणे छा थो थिए त जॾहिं उहा चार्ज असांजी मूव थी करे त उन मूव करण वक़्तु छा थो थिए, उन चार्ज में इलेक्ट्रिक फील्ड मौजूदु त आहे, पर उन सां गॾोगॾु मूव करण वक़्तु इन में हिकिड़ी ॿी फील्ड बि अची वेंदी, ॿी प्रॉपर्टी बि अची वेंदी, हिन में मैग्नेटिक फील्ड बि जेको आहे त पैदा थींदी। ठीकु आहे, जॾहिं चार्ज रेस्ट में आहे
त उन टाइम सिर्फ़ु इन वटि छा आहे इलेक्ट्रिक फील्ड। जॾहिं चार्ज असांजी मूव थी करे कंहिं कंडक्टर में त छा थींदो उन उहा इलेक्ट्रिक फील्ड त उन में मौजूदु आहे पर उन सां गॾोगॾु मूव करण वक़्तु उन में मैग्नेटिक फील्ड बि पैदा थिए थी। ठीकु आहे। तव्हां जेको आहे त हिन डायग्राम में बि ॾिसी सघो था त हीअ असांजो हिकिड़ो कंडक्टर आहे ऐं इन कंडक्टर में जॾहिं असांजी चार्ज मूव कंदी त उन चार्ज जे चौधारी जेको आहे त हिकिड़ी मैग्नेटिक फील्ड बि प्रोड्यूस थींदी। आमतौर ते उन चार्ज में इलेक्ट्रिक फील्ड मौजूदु हूंदी यानी हुन में ॿ जेको आहे त फील्ड्स जेको आहे त अची वञनि थियूं मूव करण वक़्तु। जॾहिं रेस्ट में आहे त सिर्फ़ु इलेक्ट्रिक फील्ड ऐं जॾहिं मूव थी करे त उन में इलेक्ट्रिक फील्ड सां गॾोगॾु मैग्नेटिक फील्ड बि पैदा थिए थी। हाणे असां हिनखे हिन तरीक़े सां जेको आहे त लिखी सघूं था त चवे थो व्हेन चार्ज पार्टिकल मूव इट प्रोड्यूसेस अ मैग्नेटिक फील्ड अराउंड इट। यानी जॾहिं चार्ज हरकत करे थी त उहा पंहिंजे चौधारी मक़नातीसी मैदान में पैदा करे थी। ठीकु आहे। त जीअं असां सम्झोसीं त जॾहिं चार्ज असांजी रेस्ट वारी हालत में आहे यानी स्टेशनरी चार्ज आहे त उन में छा आहे सिर्फ़ु इलेक्ट्रिक फील्ड आहे ऐं जॾहिं उहा चार्ज असांजी मूव थी करे यानी हरकत थी करे त इन में छा थी थिए इलेक्ट्रिक फील्ड सां गॾोगॾु मैग्नेटिक फील्ड बि पैदा थी थिए। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो इन जे लाइ वधीक चयो वञे त सो वेन एवर इलेक्ट्रिक करंट फ्लोज मैग्नेटिज्म अपीयर्स। यानी जॾहिं बि बिजलीअ जो करंट वहंदो तॾहिं जेको आहे त मक़नातीसियत बि पैदा थींदी। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में चवे थो दिस इज़ द बेसिक आइडिया दैट कनेक्ट्स इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज्म। यानी उहो बुनियादी ख़्यालु आहे जेको बिजली ऐं मक़नातीसियत खे पाण में ॻंढे थो। प्यारा ॿारो हींअर असीं सम्झंदासीं मैग्नेटिक फील्ड अराउंड अ करंट कैरिंग वायर। तो प्यारा ॿारो हिन खे असां जेको आहे हिकु मिसाल जे ज़रिए जेको आहे त सम्झण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे। हाणे इन में चवे थो त जॾहिं इलेक्ट्रॉन असांजा कंहिं कंडक्टर में या कंहिं तार में जेको आहे त गुज़रनि था फ्लो था करनि तॾहिं जेको आहे त असांजी जेका मोबाइल आहे या कंप्यूटर आहे या उन खां बाद में असांजी जेको आहे त टीवी आहे इन्हनि सभिनी में जेको आहे त असांखे बिजली मिले थी ऐं करंट जेको आहे त उन तार में गुज़रे थो। उन खां बाद में चवे थो त जेकॾहिं असां टीवीअ खे ऑन था कयूं त पोइ छा थो थिए त उन टीवीअ में जेको आहे त असांजो करंट फ्लो थो थिए थ्रू वायर्स। ठीकु आहे। उन खां बाद में उहे उन्हनि वायरनि में जेको उन वायर्स में जेको करंट असांजो फ्लो थो थिए त उन वायर्स में करंट फ्लो थियण जे करे यानी उन चार्ज फ्लो थियण जे करे उन वायर्स जे चौधारी उन वायर्स में मैग्नेटिक फील्ड बि जेको आहे त पैदा थींदी हूंदी। ठीकु आहे। पर जेका मैग्नेटिक फील्ड उन वायर्स में पैदा थी थिए त उहा जेको आहे त कमज़ोर आहे। उहा एॾी ज़्यादा ताक़तवर न हूंदी आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं तव्हां टीवी हलायो था ऐं टीवी हलाइण सां टीवी जॾहिं हलायो था त उन खां बाद में तव्हां कोई बि हैवी लोह जो मेटल हुजे उहो तव्हां जेकॾहिं टीवीअ जे भरिसां खणी ईंदव त टीवी उनखे पंहिंजे तरफ़ अटैक न कंदी। हालांकि उनखे अटैक करणु घुरिजे पर छाजे करे अटैक नथी करे छाजे करे त उन वायर्स में जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा कमज़ोर आहे। माना हीअ जेको मिसाल आहे प्यारा ॿारो इहो हाणे असांखे इहा सम्झ ॾिए थो त बिजली ऐं जेको असांजो मक़नातीसियत आहे उन जे विच में हिकिड़ो सिधो तालुक आहे। यानी जॾहिं असां करंट फ्लो कराईंदासीं त उन सां गॾोगॾु जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड बि ठहंदी। सो अहिड़े नमूने सां चवे थो त दिस शोज़ द कनेक्शन बिटवीन इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज्म। यानी ही बिजली ऐं मक़नातीसियत जे विच में सिधो तालुक ॾेखारे थो। उन खां बाद में हाणे असां इहो सम्झंदासीं त जेकॾहिं कंहिं वायर में असांजो लगातार कंटिन्यूअस जेको आहे त करंट गुज़रे त पोइ जेको आहे त उन ते कहिड़ो जेको आहे त इफेक्ट पए थो। ठीकु आहे। यानी चवे थो त मैग्नेटिक इफेक्ट ऑफ स्टेडी करंट यानी हिकु यकसां करंट जा मक़नातीसी असर। सभ खां पहिरीं असां जेको आहे त हिन लफ़्ज़ खे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं त स्टेडी करंट असां कंहिंखे था चऊं। ठीकु आहे। हाणे स्टेडी करंट असां चऊं था स्टेडी करंट आल्सो नोन एज अ कंटिन्यूअस आर स्टेशनरी करंट। यानी असांजो कंहिं बि वायर में कंटिन्यूअस जेको करंट फ्लो थिए थो उनखे असां चऊं था स्टेडी करंट। ठीकु आहे। या असां उनखे स्टेशनरी करंट बि चई सघूं था। तो प्यारा ॿारो इनखे सम्झण जे लाइ असां हिकिड़ो मिसाल खणूं था। मिसाल जे तौर ते असांखे चवे थो त हिकिड़ो जेको आहे त असां कार्डबोर्ड कयोसीं उन कार्डबोर्ड में असां हिकु सोराख कयोसीं ऐं उन सोराख मां जेको आहे त हिकिड़ो असां कंडक्टर गुज़रायूं था या जेको आहे त हिकिड़ी तार उन मां असां जेको आहे त गुज़रायूं था। हाणे उन खां पोइ छा कयोसीं असां हिन तार जे चौधारी जेको आहे त कंपास रखियोसीं। जॾहिं असां हिन तार मां करंट खे गुज़रण ॾींदासीं त छा थींदो त तव्हां ॾिसंदव त हीअ जेके असां जूं कंपास आहिनि इहे डिफ्लेक्ट थियण शुरू कंदियूं। इन्हनि जे
कांटनि में इन्हनि जे सुयुनि में हलचल थियणु स्टार्ट थींदी ऐं थोरी देरि खां पोइ तव्हां ॾिसंदव त इन्हनि सभिनी कांटनि जी इन्हनि सभिनी सुयुनि जी जेका डायरेक्शन हूंदी उहा उन तार जे तरफ़ हूंदी। जॾहिं असां करंट खे ऑफ कंदासीं उन तार मां करंट जो गुज़रणु बंदि कंदासीं त ही जेके असां जूं कंपस जूं सुयूं आहिनि निडल्स आहिनि इहे जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साउथ ऐं नॉर्थ डायरेक्शन में जेको आहे त पॉइंट आउट कंदियूं। जॾहिं बि असां जेको आहे त वरी उन तार मां करंट अलो कंदासीं करंट फ्लो कंदासीं ठीकु आहे त पोइ छा थींदो त उन्हनि जी डायरेक्शन चेंज थी करे सभिनी जी डायरेक्शन जेको आहे त हिन तार जे तरफ़ थी वेंदी। हाणे तार जे तरफ़ छो थी थिए जॾहिं तार मां असांजो करंट गुज़रे थो त उन जे चौधारी इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जेको आहे त जनरेट थिए थी। ठीकु आहे, जॾहिं उन में इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जनरेट थिए थी त उहा जेका असांजी निडल आहे उहा उन इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जे तरफ़ अट्रैक्ट थिए थी, यानी उन जी डायरेक्शन जेका आहे त उहा उन तार जे तरफ़ इन वजह जे करे थिए थी। ठीकु आहे, हाणे हीउ जेको एक्सपेरिमेंट आहे प्यारा ॿारो इहो सभ खां पहिरीं जेको आहे त ऑस्टेड कयो हुयो। ठीकु आहे, ऑस्टेड हिकिड़ो जेको आहे त साइंटिस्ट हुयो। छा पियो करे त हू पंहिंजे जेको आहे त टेबल ते कमु पियो करे, कमु करण खां बाद में जेको आहे त हीउ कंहिं कम सां जेको आहे त हुन टेबल तां उथी वियो ऐं उथी वञण खां बाद में जेको आहे त जॾहिं वापसि आयो त हिन ॾिठो त जेका हिन जे टेबल ते कंपास पई आहे उन जी जेका डायरेक्शन आहे उहा साउथ नॉर्थ डायरेक्शन न आहे। ठीकु आहे, यानी उहा साउथ ऐं नॉर्थ डायरेक्शन में जेको आहे त पॉइंट आउट नथी करे। उन खां बाद में जॾहिं हिन तार परे कई जेका इन जे कंपास जे वेझो पई हुई त साॻी जेका त कंपास हुई उहा नॉर्थ ऐं साउथ जी जेका डायरेक्शन आहे उहा शो करे पई। जॾहिं हू करंट वारी तार वेझो पियो करे त उन जी डायरेक्शन में चेंज पई अचे। ठीकु आहे, पोइ इन जेको आहे त ॿुधायो त जॾहिं करंट जॾहिं जेको आहे त कंहिं वायर मां कंहिं कंडक्टर मां करंट गुज़रे थो त उन जे चौधारी जेको आहे त हिकिड़ी फील्ड या हिकिड़ी कुवत जेको आहे त पैदा थिए थी जेका उन कंपास जे निडल खे या कंपास खे पंहिंजे तरफ़ अट्रैक्ट करे थी। तो प्यारा ॿारो हाणे इन जे लाइ चवे थो त दिस फेनोमेना इज कॉल्ड मैग्नेटिक इफेक्ट ऑफ अ स्टेडी करंट। हाणे हिन अमल खे लगातार करंट जो मक़नातीसी असर चयो वञे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो, हीउ जेको टॉपिक आहे उहो इनशाला असां जेको आहे त वधीक ॿिए लेक्चर में बि डिस्कस कंदासीं। तो मूंखे उमेदु आहे त हीउ जेको लेक्चर आहे उहो तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां हिन टॉपिक खे वधीक डिस्कस कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।